स्मार्टफोन्स में केतिरा ई अहम फीचर्स हूंदा आहिनि जिन मां अॼु कैमरा फीचर सभ खां अहम सम्झो वेंदो आहे। जंहिं फ़ोन जी कैमरा सुठी न आहे उनखे बेकार सम्झो वेंदो आहे। घणनि स्मार्टफोन जी कैमरा जा पिक्सल त सुठा हूंदा आहिनि पर रिज़ल्ट सुठी न ईंदी। इन लाइ कुझु एप्स आहिनि जेके मदद करे सघनि थियूं। माहिरनि तरफ़ां अहिड़ियूं 10 एप्स ॿुधायूं वयूं आहिनि जिन सां अव्हां जी फ़ोन जी कैमरा जी कारकर्दगी बहितर थी सघे थी। एडोब लाइटरूम अहिड़ी ऐप आहे जेका अव्हां जी फ़ोन जी कैमरा जे मजबूई मयार ते कमु करे थी ऐं हुन में केतिरा ई फीचर्स आहिनि। हिन ऐप ते तस्वीरूं सुहिणे नमूने एडिट भी करे सघजनि थियूं। ओपन कैमरा हिकु ओपन सोर्स ऐप आहे ऐं पंहिंजे मैनुअल कंट्रोल्स जे करे हिन जा वापेदार बि वधीक आहिनि। फोटोग्राफरनि लाइ हिन ऐप खे ॾाढो पसंदि कयो वेंदो आहे। कैमरा ज़ूम इफेक्ट्स ऐप कैमरा फीचर्स ऐं इफेक्ट्स में वाधारे लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं जेके शूटिंग में तजुर्बा करणु चाहिनि था उन्हनि लाइ ही ऐप बहितरीन आहे। कैमरा MX ऐप जो यूज़र इंटरफेस सादड़ो आहे ऐं सिधी सही कैमरा ऐप आहे जॾहिं त फोटो एडिटिंग जा टूल्स बि शामिल अथसि। प्रोशूट ऐप प्रोफेशनल फोटोग्राफरनि लाइ तयारु कई वई आहे जंहिंमें समूरो कंट्रोल मैनुअल आहे। प्रोकैम X लाइट हिकु मुफ़्त कैमरा ऐप आहे जंहिंमें केतिरा ई ख़ासि फीचर्स बि आहिनि। फिल्मिक प्रो ऐप खे ताक़तवर कैमरा ऐप सम्झो वेंदो आहे छो त ही प्रोफेशनल ग्रेड जूं ख़ासियतूं ॾिए थी ऐं हिन खे फिल्म मेकर्स ऐं फोटोग्राफर्स इस्तेमालु कनि था। ऐं बेटर कैमरा ऐप में कैमरा लाइ वाधू फीचर्स ॾिना विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टूल्स जी मदद सां बहितरी आंदी वञे थी। इन खां सवाइ कैमरा ऐप ब्यूटी फिल्टर्स जो वॾो खज़ानो आहे ऐं इफेक्ट्स जो वधीक इस्तेमालु कंदड़नि में ही ऐप मक़बूल आहे। DSLR कैमरा प्रो ऐप जो मक़सदु कैमरा खे DSLR कैमरा जीअं बणाइणु आहे ऐं ही अहिड़ा ई कुझु फीचर्स बि ॾिए थी। समूरियूं ऐप्स मुख़्तलिफ़ घुर्जुनि तहत माण्हू इस्तेमालु कनि था जिन में फोटोग्राफर्स फिल्म मेकर्स ऐं एडिटर्स शामिल आहिनि। इन लाइ अव्हां पंहिंजे मक़सद लाइ कंहिं सुठी ऐप खे चूंडे सघो था।